ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 7/1/2024। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 31/12/97 जो महावाक्य आहिनि। नए वर्ष हिन नए वर्ष खे मुक्ति वर्ष मनायो। सफल करो सफलता वठो। सफल करो सफलता वठो। अॼु बाप दादा पंहिंजे नए जीवन जी श्रेष्ठ आत्माउनि खे नवयुग रचता आत्माउनि खे नए वर्ष जी मुबारक था ॾियनि। दुनिया जे लाइ नयो वर्ष आरंभ थिए थो ऐं तव्हां ॿारनि जे मन में नवयुग यादि अचे थो। दुनिया जे लाइ नव वर्ष आरंभ थिए थो ऐं असां ॿारनि जे लाइ असांखे त पंहिंजो नवयुग यादि आहे। जीअं नयो वर्ष कल्ह अचण वारो आहे ईअं नए युग बि कल्ह अचण वारो आहे। ईअं स्मृति ईंदी आहे की असांजो नयो युग आयो की आयो। जीअं अॼु नए वर्ष जे लाइ मनुष्य आत्मा जी दिलि में ख़ुशी आहे, अल्पकाल जो उत्साह, ईअं त आत्माउनि खे नवयुग अचण जी सदाकाल जी ख़ुशी आहे। ईअं लॻंदो आहे की बसि अॼु ऐं कल्ह जी ॻाल्हि आहे। अॼु पुराणो युग कल्ह नयो युग साम्हूं बीठो आहे। ड्रामा अनुसार अॼु ऐं कल्ह जी ॻाल्हि आहे। ईअं स्पष्ट स्मृति अनुभव थींदी आहे या सिर्फ़ु नयो वर्ष मल्हाइण आया आहियो। नयो वर्ष नयो युग जी यादि दिलाईंदो आहे। इहा उमंग उत्साह दिलि में रहंदो आहे की कल्ह असां छा हूंदासीं। पंहिंजी नए शरीर रूपी ड्रेस साम्हूं ईंदी आहे। यादि आहे नयो शरीर नयो युग में केतिरो सुंदर हुयो, कहिड़ो युग हुयो, कीअं राज्य कयो, कीअं प्रकृति दासी हुई, सतो प्रधान हुई न। हुन राज्य अधिकारी स्थिति जी स्मृति स्पष्ट आहे। ॾेखारे में ॾिए थी उहा नई दुनिया केतिरी सुंदर आहे। हिकु सेकेंड में पंहिंजे में राज्य अधिकार जो अनुभव करे सघंदा आहियो या करो था। बसि हिकु सेकेंड में नवयुग में हली वञो। अचणो वञिणो ईंदो आहे न। केतिरी बार इहे राज्य अधिकार प्राप्त कयो त यादि आहे। अनुभव करो पंहिंजो राज्य केतिरो सुंदर हुयो न। न्यारो बि हुयो त प्यारो बि हुयो पंहिंजो राज्य। त सेकेंड में बसि असांजो राज्य असांजो विश्व राज्य अधिकारी स्वरूप स्मृति में अची वञे। बाबा चवनि था त सेकेंड में बसि असांजो राज्य असांजो विश्व राज्य अधिकारी स्वरूप स्मृति में अची वञे। उहो माण्हू नए वर्ष में हिकु ॿ खे अल्पकाल जी गिफ्ट ॾींदा आहिनि ऐं बाप गिफ्ट ॾींदा आहिनि नव युग जी विश्व राज्य जे अधिकार जी। इहा अविनाशी गिफ्ट हिन समय बाप दादा द्वारा सभिनि जे लाइ अटल भावी ठही वेंदी। जंहिं भावी खे कोई टाले न सघंदो। अचल आहे, अखंड आहे। इहा अविनाशी गिफ्ट जेकी बाबा असांखे ॾींदो हिन समय बाप द्वारा असां सभिनि जे लाइ अटल भावी ठहींदी। जंहिं भावी खे कोई टाले न सघंदो। अचल ऐं अखंड आहे न। अचल बि आहे अखंड बि आहे। कॾहिं हलचल में बि न ईंदी ऐं कॾहिं ख़तम बि न थींदी। त अहिड़ी गिफ्ट मिली वई आहे न। कहिड़ी गिफ्ट मिली आहे असांखे विश्व जे राज्य अधिकार जी। त इहा गिफ्ट संभाले करे रखिणो। कोई डाकू इहा गिफ्ट खणी न वञे। सभिनि वटि डबल लॉक आहे न। अगरि अॼुकल्ह सिंगल लॉक न हलंदो आहे, डबल लॉक खपे। गोदरेज जो लॉक न, गॉड जो लॉक खपे। त गॉड अहिड़ो लॉक ॾिनो अथई जो कोई बि तोड़े न सघंदो। अगरि अलवेला थी वेंदा त डाकू अची वेंदा। डाकू बि होशियारु हूंदा आहिनि। उन्हनि खे पतो पइजी वेंदो आहे की हिननि जो लॉक ढिलो आहे। इन करे अलबेलो न ठहो। अर्थात बाप जी यादि ऐं कर्म ॿई साथ हुजनि। त हिन नव वर्ष में स्व जे प्रति सेवा जे प्रति कोई नयो प्लान ठाहियो। हिन वर्ष में स्व जे प्रति ऐं सेवा जे प्रति कोई नयो प्लान ठाहियो। कॉन्फ्रेंस करणी, डायलॉग करणु उहो त आहे ई। नयो प्लान छा ठाहिणो आहे। बाप दादा हिन वर्ष में देश या विदेश में
वैरायटी वर्ग जी विशेष आत्माउनि जो हिकु गुलदस्तो ॾिसणु चाहींदा आहिनि। वर्गनि जी सेवा त ॾाढा कई, हाणे हर वर्ग जो अहिड़ो हिकु हिकु रतन तयारु करो हिकु बि वर्ग मिस न थिए। छो हाणे जॾहिं समय समीप अचे थो त कोई बि वर्ग वारो लाना न ॾिए कि असांजो वर्ग रहिजी वियो। हिकु हिकु वर्ग में विशेष हिकु हिकु क्वालिटी जो आहे, क्वालिटी जो हुजे, जो माइक जो कमु करे। छो जी जहिड़ो समय जीअं समय समीप ईंदो त सर्व वर्ग वारा सर्व धर्म वारा सभिनि जे मुख सां हिकु ई आवाज़ु निकिरंदो कि बाप अची वियो। त हर वर्ग में हर धर्म में हिकु हिकु माण्हू हूंदो त उहो हुननि खे सम्झाए सघंदो न। छो जी हिन संगम युग में ही सभी धर्म स्थापक आत्माउनि जो सर्व वर्ग जी आत्माउनि में बीज पवणो आहे। हिन संगम युग में ही सभी धर्म स्थापक आत्माऊं व सर्व वर्ग जी आत्माउनि में बीज पवणो आहे। उहे एतिरी पावर पंहिंजे में वठी वञनि जो पोइ पंहिंजे पंहिंजे समय ते वर्ग व धर्म जा इन्वेंटर ठाहींदा। त सभु बीज असांखे तयारु करिणो आहे, जो समय ते पंहिंजे पंहिंजे डिपार्टमेंट जे निमित ठाहींदा। छो जी बीज तव्हां आहियो ऐं तव्हां ब्रह्मण आत्माऊं, बीज बाप ऐं असां ब्रह्मण आत्माऊं तनो आहियूं। सर्व आत्माऊं बीज ऐं तने द्वारा ई निकिरंदियूं। त अहिड़ो गुलदस्तो बाप जे साम्हूं लाहियो, विदेश वारा बि ऐं देश वारा बि हिकु हिकु सैंपल लाहियो। सैंपल सां अन्य अनेकनि स्वतः ई ठहींदा, लेकिन हिकु हिकु पावरफुल माइक ठहे। अहिड़ा बीज चओ, धर्म या वर्ग चओ, व वैरायटी फूलनि जो गुलदस्तो चओ तयारु थियणो आहे। हिकु बि मिस न थिए, तॾहिं काथे वेंदा, हिकु बि मिस न थिए तॾहिं चईंदासीं विश्व कल्याणकारी व सर्व आत्माउनि जे निमित्त उद्धार करण वारी आत्माऊं। हिकु शाखा बि घटि न, सर्व शाखायूं खपनि। चाहे पंहिंजे नवयुग में कई वर्ग न हूंदा, लेकिन हुन आत्माउनि में बि द्वापर या कलयुग में जो इन्वेंटर निमित्त आहिनि, उन्हनि खे शक्ति असां द्वारा ई मिलणी आहे। जीअं सभी धर्म पितायूं असांजे अॻियां बाप जो झंडो प्रत्यक्ष जो झंडो लहराइण में सहयोगी ठहींदियूं न, वैसे ही सर्व वर्ग वारा ही भी प्रत्यक्षता जो झंडो लहराइण में सहयोगी ठहींदा। तॾहिं चईंदासीं सर्व जे सहयोग सां सुखमय दुनिया जी स्थापना, कि सर्व वर्ग वारा भी सहयोगी ठहिया न। सहयोगी थियनि था, लेकिन हुन में बि हाणे विशेष आत्माउनि जो सहयोग में, विशेष आत्माउनि खे सहयोग में अॻियां वधायो, निमित ठाहियो। निमित ठाहिण जो बीज विझो। सम्झो छा करिणो। विदेश में बि हाणे IP या VIP जे कनेक्शन त सहज थी विया आहिनि। मुश्किल न आहे, मुश्किल आहे या सहज आहे। त तव्हां सभी जॾहिं ॿिया न्यू ईयर में ॿिए न्यू ईयर में ईंदव त अॻिले न्यू ईयर जी सौगात बाप दादा अहिड़ो गुलदस्तो ॾिसणु चाहींदा आहिनि। हिकु साल आहे, घटि न आहे। देश वारा बि कंदा, विदेश वारा बि कंदा। चओ हा जी अवश्य कंदासीं। चओ थियल ई आहे, सिर्फ़ु निमित ठहिणो आहे। डबल विदेशी चओ, सभु विदेशी ताली वॼायो। अच्छा ॾिसंदासीं पहिरियों केरु तयारु कंदो, देश या विदेश, ऐं केतिरो वॾो गुलदस्तो तयारु कंदो। ठीकु आहे न। चारों ओर ॿुधनि था, देश वारा बि ॿुधनि था, विदेश वारा बि ॿुधनि था। हाणे उमंग अचे थो न, उन्हनि जे मन में प्लान ठहनि था, इहे कंदासीं। अच्छा इहे त थियो विश्व सेवा, स्व जे लाइ छा कंदव, उहो बि त प्लान ठाहींदा न। छो जी अगरि स्व कल्याण जो श्रेष्ठ प्लान न ठाहींदा त विश्व सेवा में सकाश न मिली सघंदी। हिन करे बाप दादा सभिनि जे दिल में जे उमंग उत्साह खे ॼाणंदे हुए इहे ई चईंदा आहिनि कि हर हिकु उत्सव में ॿारनि, चाहे गोल्डन जुबली वारा, चाहे डायमंड जुबली वारा, चाहे सिल्वर जुबली वारा, चाहे ॿियो जो बि जुबलियूं थियणियूं आहिनि, सभिनि
दिलि सां उमंग उत्साह सां पंहिंजे मन सां इहे बाप सां वाइदो कयो कि असां बाप समान ठही करे ई ॾेखारींदासीं। सभिनी इहे दिलि सां वाइदो करो असां बाबा खां कि असां बाप समान ठही करे ई ॾेखारींदासीं। सभिनी इहे वाइदो कयो न, डबल फॉरनर्स वाइदो कयो, सभिनी हाथ हिलायो, अच्छा मुबारक हुजे। बाबा चवनि था अच्छा मुबारक हुजे। वाइदो त ॾाढो मिठो आहे, ॾाढो सुठो आहे, ॾाढो प्यारो, ॾाढो शक्तिशाली कयो, हाणे सिर्फ़ु निभाईंदा रहणो। वाइदो करण वारा हुन समय ॾाढो उमंग उत्साह सां कंदा आहिनि, हिमत बि ॾाढी सुठी रखंदा आहिनि। पोइ छा थींदो आहे, कॾहिं माया चूहे जे रूप में ईंदी आहे, कॾहिं ॿिली जे रूप में। ॿिली छा कंदी आहे, म्याऊं म्याऊं कंदी आहे न, त ॿार छा कंदा आहिनि, मां त इहा ॿिली जी म्याऊं म्याऊं न आहे, न करिणो आहे। चूहो छा कंदो आहे, चूहो बेसमझ थी करे जो ईंदो आहे उहो खाई वठंदो आहे, काटे वठंदो आहे। त माया बि ॿारनि जे खज़ाने खे काटे करे खाई छॾंदी आहे। कॾहिं शेर अची वियो, शेर छा कंदो आहे, निर्भय वारनि खे भय पैदा करे छॾंदो आहे, सर्वशक्तिवान ॿारनि खे दिलि शिकस्त ठाहे ॾींदो आहे। ईअं न करिणो आहे, अचणु न ॾियणो आहे, डबल लॉक लॻाए करे ई रखिणो आहे। हिन वर्ष कंहिंखे बि अचणु न ॾियणो आहे। हाणे कहिड़े बि व्यर्थ संकल्प विकल्प, कोई बि व्यर्थ संकल्प विकल्प, फालतू बुद्धि में कोई भी आसुरी मत, आसुरी स्वभाव संस्कार, कहिड़ी बि कमी कमज़ोरी, पुराणी ॻाल्हियूं, हिन ईअं कई हिन ईअं कई फलानो, कुझु बि असांजे साम्हूं न अचिणो खपे। असांजे मन बुद्धि संस्कारनि में असांखे परफेक्ट स्वराज्य अधिकारी बाप समान ठहिणो आहे। इहा वर्ष सर्व ॻाल्हियुनि सां मुक्त वर्ष ठाहियो, मुक्ति वर्ष ठाहियो। जॾहिं इहा मुक्ति वर्ष मल्हाईंदासीं तॾहिं मुक्तिधाम में वेंदासीं। हिन जे लाइ छा कंदव, ॾाढी नंढी सी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि न आहे। बाप दादा सिर्फ़ु नंढो सो स्लोगन ॾियनि था, सफ़ल करो सफ़लता वठो। सम्झो, सफ़ल करो सफ़लता वठो। छा सफ़ल करिणो आहे, जो बि असां वटि आहे, पंहिंजी जो प्रॉपर्टी आहे, समय, संकल्प, श्वास, तन मन धन, सफ़ल करो, व्यर्थ न गवायो। कल्ह बाबा चई न, फालतू ख़र्चो न करिणो आहे, जो कम जी चीजियूं आहिनि उहे ई न, आइवल जे लाइ संभाले करे रखो। हा, थोरो बहुत त बाबा चईंदा आहिनि, अगरि ॿाहिरि रहो था, तव्हां वटि बि कोई त थोरो बाबा उन्हनि जे लाइ थोरो परमिशन ॾींदा आहिनि, लेकिन जो सेंटर ते रहनि था हुननि खे छा ज़रूरत आहे। संकल्प खे बि सफ़ल करो, हिकु हिकु संकल्प इहे असांजी प्रॉपर्टी आहे। जीअं धन स्थूल प्रॉपर्टी आहे न, वो सूक्ष्म प्रॉपर्टी आहे समय श्वास संकल्प। वो असांजी सूक्ष्म प्रॉपर्टी छा आहे, असांजो समय श्वास संकल्प असांजी सूक्ष्म प्रॉपर्टी आहे। हिकु संकल्प बि व्यर्थ न वञे, सफल थिए, चाहे मनस सेवा द्वारा, चाहे वाचा सेवा द्वारा, चाहे कर्म द्वारा। चेक करो सफल केतिरो कयो, जमा केतिरो कयो। ऐं बाप दादा हिन वर्ष विशेष वरदान था ॾियनि, सफ़ल करो पदम गुणा, सफलता जो अनुभव करो। बाप दादा हिन वर्ष असांखे विशेष वरदान था ॾियनि कि सफ़ल करो ऐं पदम गुणा, सफलता जो अनुभव करो। ये प्रत्यक्ष फल सहज प्राप्त करे सघंदा आहियो सिर्फ़ु सच्ची दिलि सां। सच्चे दिलि ते भोलेनाथ बाप ॾाढो सहज राज़ी थी वेंदा आहिनि। इन करे सफ़ल करो। ज्ञान धन, शक्तियुनि जो धन, गुणनि जो धन, हर समय सफ़ल करो। सफ़ल करणु ईंदो आहे, व किनारो करणु व संभालणु ॾाढो ईंदो आहे। किनारो न करो, लॻायो उनखे, ईअं न संभाले करे रखो आहे न। जो ज्ञान धन असांखे मिलियो आहे, जो शक्तियूं गुण मिलियूं आहिनि, उहे मनसा वाचा कर्मणा सभिनि खे बांटंदा वञो।
त जो बि आहे हुनखे सफ़ल करो। बाप दादा खे न खपे, पंहिंजे लाइ जमा करो। बाप दादा खे कुझु बि न खपे पंहिंजे लाइ। ॿिया बची न हाणे असां ॿियनि जे लाइ जेतिरो सुठो करे सभिनि खां दुआयूं वठंदासीं त उहो असांजे जड़ चित्रनि द्वारा पोइ ॿियनि खे दुआयूं मिलंदियूं। बाप दादा त दाता आहे, लेकिन सफ़ल करणु अर्थात जमा करणो आहे। शिव जी बाप दादा समय प्रमाण जमा जो खातो ॾिठईं। हर हिकु ॿार जे जमा जो खातो बाप दादा वटि आहे। बाप दादा समय प्रमाण असां में जमा जो खातो ॾिठईं कि केतिरो ॿारनि जमा कयो आहे। हर हिकु ॿार जे जमा जो खातो बाप दादा वटि आहे। त जमा जे खाते में छा ॾिठईं बाबा? कई ॿार सम्झंदा आहिनि, उहे चईंदा ॾाढो आहिनि कि असांजो इहो बि जमा आहे, इहो बि जमा आहे। ॿाहिरां खां जमा जो खातो वर्णन कंदा आहिनि, लेकिन बाप जे जमा जे खाते में जो जेतिरो चईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि, हुननि मां ॾाढो घटि आहे। छो? उहो ई पहिरियों पाठ मां मुंहिंजो मां कयो, मुंहिंजी इहा सेवा आहे, मुंहिंजो इहो कार्य आहे। त जमा कंदे समय उहे सम्झंदा आहिनि कि जमा था करूं, लेकिन उहो ऑटोमेटिकली जमा जे खाते सां निकिरी व्यर्थ जे खाते में हली वेंदो आहे। न, ही सभु बाबा मूंखां कराइनि था। ये ऑटोमेटिक सूक्ष्म मशीनरी आहे। बाबा कराइनि था, बाबा जी सेवा आहे, मुंहिंजी न आहे। मां कयो न, वर्णन न करो, लेकिन मां इहो कयो वर्णन न करो। मां इहो कयो, मां ईअं कंदी आहियां, मां ईअं कंदो आहियां, इहा मां न, बाबा मूंखां ईअं कराई, बाबा मूंखां ईअं सेवा कराइनि था। बाबा चओ त पदम गुणा जमा थी वेंदो। ऐं मां मुंहिंजो चईंदो त व्यर्थ ट्रांसफर थी करे व्यर्थ जे खाते में हली वेंदो। इहा ऑटोमेटिक मशीनरी ॾाढी फास्ट आहे, तव्हां माण्हुनि खे पतो न पवंदो आहे। इन करे चेकिंग बि ॾाढी सचे दिलि सां, मापनि सां न्यारो थी करे करण वारा करे सघंदा आहिनि। जॾहिं तव्हां आदि रतन आदि में स्थापना में निकितव, सेवा में निकितव, त छा भाव रहंदो हुयो, छा बोल निकिरंदो हुयो? मापन हुयो। बाबा चयो, तॾहिं वारिस बाबा जा ठहियो, त अॼु सेवा जे आदि ठहियो। इहे बाबा चइण जो सबूत आहे। हाणे बाप दादा वटि वारिस क्वालिटी ॾाढी घटि आहे। छो? बाबा ऐं मापन मिक्स आहे। इन करे हिन वर्ष बाप दादा खुली दिलि सां वरदान था ॾियनि, जेतिरो जमा करणु चाहियो ओतिरो करे वठो। सफ़ल करो, सफ़लता मोर ठहो। अच्छा, हाणे कहिड़ो उत्सव मल्हाईंदव? सिल्वर जुबली वारा हथ उठायो। जंहिं कई सेरेमनी मनाई उहा हथ उठायो। डबल सेरेमनी मनाई, भारत जी बि त विदेश जी बि। अच्छा, ये सेरेमनी मनाइण अर्थात पंहिंजे पाण सां पक्की प्रतिज्ञा जी स्टैम्प लॻाइण। सेरेमनी मनाई, बाप दादा खे बि दृश्य सुठो लॻंदो आहे। साथ जो संकल्प कंदा आहियो, हुनखे अहिड़ी ऑलमाइटी गवर्नमेंट जी स्टैम्प लॻायो जो सदा अविनाशी अटल रहे। साथ जो संकल्प कंदा आहियो, हुनखे अहिड़ी ऑलमाइटी गवर्नमेंट जी स्टैम्प लॻायो जो सदा अविनाशी अटल रहे। मतलब अहिड़ी पक्की स्टैम्प लॻायो जो वो अविनाशी अटल रहे। वो संकल्प मनाइण अर्थात वाइदो निभाइण। त अहिड़ी पक्की स्टैम्प लॻायो या कच्ची स्टैम्प लॻाई। छा लॻाई? पक्की स्टैम्प लॻाई या कच्ची स्टैम्प लॻाई? पक्की लॻाई न। ये सिल्वर जुबली वारा कुमार हथ त सुठो हिलाइनि था, पक्की मनाई न। बाबा चवनि था पक्की सिल्वर। अच्छा, ये दृश्य भूलजो न। कॾहिं बि कोई कमज़ोरी कुछ भी
कमज़ोरी अचे त पंहिंजे उत्सव जो फ़ोटो सामने लाहिजो। हर हिक जो फ़ोटो निकिरंदो आहे, सभिनि खे मिलंदो आहे, त हिन इहा अहिड़ो फ़ोटो न निकिरंदो, मतिलबु सां निकिरंदा आहिनि, सभिनि खे मिलंदो, हर हिक जो फ़ोटो कढियो आहे, सभिनि खे मिलंदो इहो फ़ोटो। त अहिड़ा फ़ोटो न कढो, मतिलब सां कढो, ईअं ई फ़ोटो न कढो, मतिलब सां कढो कि फ़ोटो ॾिसी करे असां सदा यादि रखंदासीं। फ़ोटो हिन करे निकिरंदो आहे कि जॾहिं अहिड़ो कोई समय अचे त फ़ोटो साम्हूं रखिणो आहे, ईअं न अलमारी में बंदि रखी छॾो त समय ते बि यादि न अचे। ये सभिनि खां वॾी सौगात ये स्मृति दिलाइण जी आहे। अच्छा, डबल फॉरनर्स छा कमाल कंदा, डबल फॉरनर्स अहिड़ी कमाल करे करे ॾेखारींदा जो अहिड़ी आत्माउनि खे संदेश ॾियो जो भारत जे लाइ माइक ठहनि, छो जो भारत जे माइक जो बि प्रभाव आहे, लेकिन फॉरेन जे माइक जो प्रभाव डबल आहे। त डबल फॉरनर्स खे अहिड़ो माइक तयारु करिणो आहे, कंदा न अॻिले वर्ष माइक अचिणो खपे, हीअं न सिर्फ़ु भाषण करे हली वञो, न संबंध में समीप हुजे, भले ज्ञान युग में नियमित न ठहे, लेकिन मने कि सचमुच ही ईश्वरीय कार्य ऐं जीवन ठाहिणु अहिड़ी खपे, लेकिन मुंह में हिम्मत कम आहे, लेकिन वो मञे कि हा अहिड़ी जीवन ठाहिणी आहे, हुन में बि कोई हर्जु न आहे। ॿियनि जे निमित्त माइक ठहींदे ठहींदे स्वयं बि ठही वेंदो, वैसे सिधो स्टूडेंट न ठहींदो, लेकिन सेवा जे बल सां ॿियनि जे निमित्त ठहींदो, उन जे प्रभाव सां ठही वेंदो, लेकिन सेवा जे बल सां ॿियनि जे निमित्त ठहींदा, उन जे प्रभाव सां ॾाढा निकिरंदा। त ॿुधियो डबल फॉरनर्स, हाणे ॾिसंदासीं कहिड़ो देश निमित्त ठहींदो, जो बि देश निमित्त ठहींदो उनखे अवॉर्ड ॾींदासीं। नव वर्ष सर्व नव युग जे विश्व अधिकारी, नव जीवन द्वारा विश्व परिवर्तक आत्माऊं, सदा सफ़ल करण सां सफलता मूर्त ठहिण वारी आत्माउनि खे, सदा पंहिंजे किए हुए वाइदनि खे साकार स्वरूप ॾियण वारा अचल अखंड स्वरूप आत्माउनि खे, सदा उत्सव में रही ॿियनि खे बि उत्सव द्वारा उत्साह दिलाइण वारी आत्माउनि खे बाप दादा जो नव वर्ष नवयुग जे स्थापक जी स्थापना जी मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। साथ साथ हिम्मत रखी सर्व ॿार अॻियां वधण वारा, हिम्मते ॿार मददे बाप, अहिड़ा सर्व ॿारनि खे बाप दादा यादि प्यार ऐं नमस्ते था करनि। साथ साथ हिम्मत रखी सर्व ॿार अॻियां वधण वारा, हिम्मते बच्चे मददे बाप, अहिड़े सर्व ॿारनि खे बाप दादा यादि प्यार ऐं नमस्ते था करनि। बाप दादा यादि प्यार उनखे था ॾियनि जो हिम्मत रखी अॻियां हलनि था। रात्रि 12 बजे खां पोइ बाप दादा सभी ॿारनि खे पुनः नव वर्ष जी वाधाई ॾिनी। सर्व विश्व जे कोने कोने, विश्व जे चारों ओर, विश्व नव जीवन में रहण वारा सभिनि खे नव वर्ष सां गॾु गॾु नव युग जी बि मुबारक हुजे, मुबारक हुजे। ब्रह्मण ॿारनि जे लाइ हर ॾींहुं हर सेकेंड नयो आहे, ब्रह्मण ॿारनि जे लाइ हर ॾींहुं हर सेकेंड नयो आहे। त हाणे पुराणे वर्ष जी विदाई ऐं नए वर्ष खे जी वाधाई वठो, वाधाई हुजे। अहिड़ा सदा हर सेकेंड जो बि संकल्प करो, कर्म करो, हर कर्म संकल्प वाधाई वारो हुजे। जो बि संपर्क में अचे उहो सदा वाधाई वाधाई हुजे, वाधाई हुजे, यही गीत ॻाईंदो रहे, सदा वाधाई आहे, वाधाई आहे। हिन नव वर्ष में सभिनि खे जो बि मिलिया आहिनि, वह जो बि साथ में रहंदा आहिनि, उन्हनि खे सदा ख़ुशी जी दिलख़ुशि मिठाई खाराईंदा रहो ऐं सदा ख़ुशी में मन नचंदो रहणो आहे। सेवा में सभी खे ख़ुशी जो खज़ानो भरे भरे करे बांटंदो रहणो आहे। सदा ख़ुशी में मन नचंदो रहे, सेवा में सभिनि खे ख़ुशी ख़ुशी जो खज़ानो भरे करे बांटंदा रहो।
त अहिड़े नव जीवन नव उमंग उत्साह जे चारों ओर जे ॿारनि खे नव वर्ष सां गॾु सां नव वर्ष जे साथ साथ मुबारक हुजे। गुड नाइट, गुड मॉर्निंग। अच्छा, ओम शांति। अॼु जो वरदान आहे दृढ़ निश्चय जे आधार सां सदा विजयी ठहिण वारा ब्रह्मा बाप जे स्नेही ठहो। जो दृढ़ निश्चय रखंदा आहिनि न त निश्चय जी विजय कॾहिं टली न सघंदी आहे। चाहे 5 ई तत्व या आत्मायूं केतिरो बि सामनो करनि, लेकिन उहो सामनो कंदा ऐं तव्हां अटल निश्चय जे आधार सां समाइण जी शक्ति जे आधार सां उन सामने खे समाए वठंदव। हिन सामने खे समाए वठंदव। कॾहिं निश्चय में हलचल न थींदी। अहिड़ा अचल रहण वारा विजयी ॿार ई बाप जा स्नेही ॿार सदा ब्रह्मा बाप जी भुजाइनि में समायल आहिनि। स्लोगन आहे सर्व खज़ाननि जी चाबी प्राप्त करणी आहे त परमात्मा प्यार जे अनुभवी ठहो। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फरिश्ती स्थिति जो अनुभव करो। हर ॻाल्हि में, वृत्ति में, दृष्टि में, कर्म में न्यारोपन अनुभव हुजे। दृष्टि, वृत्ति, कर्म में न्यारोपन अनुभव हुजे। यह बोले तो लेकिन न्यारो प्यारो प्यारो तो लॻे। असांजा हर बोल निकिरनि, लेकिन असां सदा बाप जी यादि में रही करे हर बोल कढंदासीं न त सभिनि खे लॻंदो इहे न्यारो प्यारो आहे। आत्मिक प्यार आहे। नंबर 1 ब्रह्मा जी आत्मा सां गॾु तव्हां सभिनि खे बि फरिश्तो ठही परम धाम में हलणो आहे न। त मन जी एकाग्रता ते अटेंशन ॾियो। ऑर्डर सां मन खे हलायो। त मन जी डबल लाइट फरिश्ते कॾहिं ठहींदासीं? जॾहिं असांजी हर दृष्टि, वृत्ति, कर्म में न्यारोपन ईंदो। न्यारोपन कॾहिं ईंदो? जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे हर बोल बोलंदासीं, हर कर्म कंदासीं, हर दृष्टि में सभिनि खे बाबा जी यादि में ई ॾिसंदासीं, तॾहिं उहो न्यारोपन ईंदो। त हिन सां छा थींदो? असां सभु फरिश्ता ठही वेंदासीं। जेको बि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे हर बोल बोलंदा, उहो जीअं फरिश्ता था ॻाल्हाइनि। फरिश्तो थियण वारा ई त बाबा सां गॾु परम धाम में हलंदा न। मन जी एकाग्रता ते अटेंशन ॾियो। ऑर्डर सां मन खे हलायो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।